फरीदाबाद में चोरी वारो मामलो ख़ासि किली ऐं बिरोही बिरादरी विच में छिकताण तां हलंदड़ तकरार जो निबेरो थी वियो। धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद ख़ासि किली बिरादरी धुर ॾोही थिया, जन ते 6 लख रुपया ॾंड विधो वियो, जेके बिरोहिनि खे भरे ॾींदा। पाक किताब ते धुरनि खे खीरखंड कयो वियो। हिकु हफ़्तो अॻु फरीदाबाद शहर जे शाहनवाज़ कॉलोनी जे रवासी उस्ताद मोहम्मद जुमन बिरोही गुल बिरोही जे घर में चोरी वारो मामलो चोर पकड़िजी पवण तां छिकताण बाद फ़ैसिलो थियो। फ़ैसिलो रिंद बिरादरी जे मोअज़्ज़िज़ हाजी कादन खान रिंद जानशीन नदीम बिरोही जी सरपंची हेठि फ़ैसिलो थियो, जंहिंमें ख़ासि किली बिरादरी जे धुर जा हाजी अली मर्दान ख़ासि किली अली मोहम्मद ख़ासि किली ॾोही थिया, जन ते 6 लख रुपया ॾंड विधो वियो त बिरोही बिरादरी जे उस्ताद गुल बिरोही सनाउल बिरोही जे तॾे ते मेड़ करे वेंदा, जंहिंखां पोइ बिरोही बिरादरी जा 2 लख तॾे ते माफ़ करे छॾिया। बाक़ी ख़ासि किली बिरादरीअ जा 4 लख रुपया ॾंड बिरोही बिरादरी खे ॿिनि किस्तनि में भरे ॾींदा, जॾहिं त क़ुर पाक ते धुरनि खे हथ रखाए खीरखंड कयो वियो। फ़ैसिले में बिरोही बिरादरी जे नदीम जानशीन काउंसलर मोहम्मद अमीन बिरोही, हाजी ईसा बिरोही, अब्दुल हकीम बिरोही, ख़ासि किली बिरादरी जे रईस अली नवाज़ ख़ासि किली, मौलवी मोहम्मद नवाज़ ख़ासि किली, डॉक्टर वली मोहम्मद ख़ासि किली ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।